मां मौजूदु आहियां गाड़ी मोरी ते ऐं ॿार जेके मुंहिंजे तव्हां इर्द गिर्द ॾिसो था इहो तव्हांखे तव्हांजो नंढपण यादि ॾियाराईंदा। हीअ ॿार गप में बिही करे चिकी मिटीअ ते पाणी हारे करे ऐं वाह में जेको सो तिरकनि था पिया। असांजो नंढपण बि ईअं ई गुज़रियो आहे ऐं यकीननि तव्हांजो नंढपण बि ईअं गुज़रियो हूंदो। मुंहिंजो वञणु गाड़ी मोरीअ थियो ऐं हीअ मंज़रु ॾिठो त मूं सोचियो तव्हांखे तव्हांजो नंढपण यादि ॾियाराइजे। मूंखे हीअ मंज़रु ॾिसी करे तमामु घणो मज़ो आयो ऐं दिलि चयो त हीअ तव्हां सां बि शेयर कजे ॻाल्हि। हीअ गाड़ी मोरी आहे, ज़िले खैरपुर जो नंढिड़ो ॻोठु आहे ऐं गाड़ी मोरी ते ही मंज़र रिकॉर्ड करे मां अॻिते वधियुमि। ॿारनि खां इजाज़त वरिती ऐं सोचियो त गाड़ी मोरी ते ॿी कहिड़ी शइ मशहूरु आहे। मथे चढ़ियुसि, वीडियो भरे ॿारनि खां मोकिलाणी वठी बाय बाय कयो ऐं पोइ दोस्तनि सां गॾु अॻिते वधियुसि। गाड़ी मोरी जी वधीक तव्हांखे मालूमात ॾींदो हलां त गाड़ी मोरी जा पकोड़ा बि तमामु घणा मशहूरु आहिनि। मच्छी, मुर्गी, आने ऐं बिहनि जा पकोड़ा हिते लाजवाब ठहंदा आहिनि। सखर, खैरपुर, इवन कराची मां जेके हिते घुमण जे लाइ माण्हू ईंदा आहिनि उहे बि हिन पकोड़नि जो मज़ो ज़रूरु वठंदा आहिनि। मुबीन मलिक नाले हिकिड़े नौजवान जेको पकोड़ा खपाए रहियो, उन चयो त अदा असांखे 25 साल थी विया आहिनि, मुंहिंजा अबा बि ॾाॾा बि इहे कमु कंदा ऐं मां बि हीअ कमु थो कयां ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजी रोज़ी थिए थी। इन जे लाइ ॿिए कारोबार में असां छो वञूं। सो दोस्तो असां बि कुंड पासे ते वेही करे पकोड़नि जो ऑडर ॾिनोसीं ऐं पकोड़ा एतिरा त टेस्टी हुया जो यकीन पुछो तमामु घणो मज़ो अची वियो ऐं वाक़ई मूंखे सम्झ में अची वई ॻाल्हि त परे परे खां माण्हू वाक़ई हिनखे छो खाइण ईंदा आहिनि ऐं छाजे लाइ खाइण ईंदा आहिनि। उहो तव्हांखे खाइण खां पोइ ई ख़बर पवंदी त केतिरो पकोड़ो टेस्टी। गाड़ी मोरी खां घुमी करे असां पहुतासीं पिरियालो शहर में। जी दोस्तो, हीउ पिरियालो शहर आहे जंहिंखे पिरियुनि जो शहर बि चयो वेंदो आहे। मोहबती माण्हू, सुठा माण्हू कमकार में बिज़ी हुया, दुकाननि ते पंहिंजे कमकार सां। पिरियाले शहर में ई असांखे वाशूराम कपिड़े वारे जो दुकानु मिलियो जंहिं चांहि जी सलाह आई ऐं साईं खे चयोसीं त यार बसि असांखे थोरी जल्दी आहे। गॾोगॾु अब्दुल वहीद सब्ज़ी वारो बि मिलियो जंहिं सब्ज़ी जी सेटिंग बहितरीनु कई हुई, तमामु घणी वणी ऐं मूं बि चयोमांसि त मां बि सब्ज़ी वारो आहियां, कराची में भाॼी खपाईंदो आहियां। हीअ मिठाई वारो आहे त साईं मिठाई खाओ ऐं पिरियुनि जो शहर आहे, असां ख़िदमत गुज़ार आहियूं तव्हांजा। सो दोस्त खे चयोसीं प्यारा अलाह ख़ुशि कर तोखे, अलाह साईं रोज़ी रिज़्क़ में बरकत विझे। पिरियाले शहर में ई तव्हांखे मिलंदी सरमन सिंधीअ जी क़बर, जिथे हुनजो आख़िरी आरामगाह आहे। उन ते ही घिटी जेकी सनी आहे तव्हां ॾिसो था, इन मां वञी करे सिधो मां पहुतुमि सरमन सिंधीअ जी क़बर ते। सरमन पिरियाले में पहिरियों चकर आयो आहियां ऐं मुंहिंजे ख़्याल में पिरियाले में ई तव्हां बि ॾिठा हूंदा वीडियो, पर अहिड़े तरह सां वीडियो न ॾिठो हूंदो जीअं मां तव्हांखे ॾेखारियो आहे। सो हीअ घिटी आहे जितां मां आयुसि ऐं हीअ जेको आहे सो गेट आहे जेके असांखे अंदरि वठी हलंदी आरामगाह ते। पिरियाले शहर जे विच में ई असां क़ब्रिस्तान ॾिठोसीं जिते सरमन सिंधीअ जी आख़िरी आरामगाह बि आहे। हीअ क़ब्रिस्तान तमामु घणो नंढो आहे ऐं ॿियो क़ब्रिस्तान आहे अलाए न आहे, का ख़बर न आहे। सो बहरहाल हीअ आहे सरमन सिंधी वलद हयात मुग़ल ऐं सरमन सिंधीअ क़ौमी गीत ॻाया, तमामु शानदार, तमामु ज़बरदस्त ॻाया। पिरियाले शहर खां वरितीसीं इजाज़त ऐं रस्ते ते वञी रहियासीं त असांखे हीअ केलनि वारा नज़र आया। हिते बीही करे थोरी मालूमात वरितीसीं, जेके मज़ूर आहे उन्हनि खां हाल अहिवाल वरितोसीं ऐं मालूम करण खां बाद ख़बर पई त हीअ टोटल जो टोटल जेको केलो आहे इहो पंजाब बहावलपुर वञी रहियो आहे। मूंखे हैरानगी थी त हीअ पंजाब बहावलपुर छो वञी रहियो आहे। अगरि वञी बि रहियो आहे त असांजा जेके सिंधी माण्हू आहिनि, जेके जंहिं वटि ज़मीनियूं आहिनि, जंहिंजी ज़मीन मां हीअ केलो निकिरे थो, उहे बहावलपुर छो नथा मोकिलिन। बालपुर जाता है हमारा माल, ठीक है। पिरियालो शरीफ से हम भरते हैं, ठीक है। हमारा पप्पू शाह नाम है, असल नाम सरवर शाह बुखारी शाह, ठीक है। तौर जे हिसाब सां पिरियाले शहर मां जेको ही केलो बहावलपुर पंजाब वञी रहियो आहे, इन जो रेट मूंखे तमामु घणो घटि लॻो। सोचण ते मां मजबूर थी वियुमि त असां अॻिते वधी छो नथा सघूं, तरक़ी छो नथा करे सघूं। उनजो वॾे में वॾो जेको सबबु आहे उहो इहो आहे त असां पंहिंजे घर खां ॿाहिरि न निकिरंदा आहियूं ऐं उनजो फ़ाइदो ॿिया माण्हू वठी वेंदा आहिनि ऐं उहे तरक़ी कंदा आहिनि।